अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून क़ुल मा अनफ़क़्तुम मिन ख़ैरिन फ़लिल वालिदैनि वल अक़रबीन वल यतामा वल मसाकीन वब्निस सबील वमा तफ़अलू मिन ख़ैरिन फ़इन्नल्लाह बिही अलीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु व मन वालहु व ज़बुरहानहु तक़द्दस शानहु जे पाक किताब कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी सूरतुल बक़रह मजा 215 आयत तिलावत करण जी सआदत हासिल कई आहे। अजो के हिन दरसे क़ुरान जे अंदर अम्हा जे साम्हूं अल्लाह ताला जे पाक किताब कुरान मजीद जे आयतुन जी रोशनीअ में असां अम्हा जो कुछ ख़र्च कयूं था इन सिलसिले में अल्लाह जो कलाम असांजी कहिड़ी रहनुमाई करे थो उन ॻाल्हि खे पढ़ण परूड़ण ऐं सम्झण जी कोशिश कंदासीं। अल्लाह ताला खां दुआ है त मालिक मिठो शाल असां अव्हां खे पंहिंजो पाक कलाम मुक़द्दस बार बार तिलावत करण उन खे सम्झण ऐं उन जे फ़रमान जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बिरादरान इस्लाम, अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फ़रमाए रहियो आहे। सूरतुल बक़रह आयत नंबर 215। यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून क़ुल मा अनफ़क़्तुम मिन ख़ैरिन फ़लिल वालिदैनि वल अक़रबीन वल यतामा वल मसाकीन वब्निस सबील वमा तफ़अलू मिन ख़ैरिन फ़इन्नल्लाह बिही अलीम। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, ओ मुंहिंजा सुहिणा महबूब, ए मुंहिंजा सुहिणा पाक पैगंबर, ओ मुंहिंजा सुहिणा हबीब, सुहिणा नबी, तोखां सवाल पुछनि था त छा ख़र्च कनि। उम्मत जे सिलसिले में अल्लाह ताला पंहिंजे मोकिलियल महबूब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे ॿुधाए रहियो आहे, मुंहिंजा हबीब जेके तोखां सवाल था कनि त कहिड़ी शइ ख़र्च कनि। अल्लाह ताला फरमाए थो, हबीब उन्हनि खे ॿुधाए, क़ुल मा अनफ़क़्तुम मिन ख़ैरिन फ़लिल वालिदैन, खेनि ॿुधाए तव्हीं जेकी बि पंहिंजे माल मां ख़र्च करियो उहो पंहिंजे वालिदैन वल अक़रबीन ऐं अज़ीज़न वल यतामा ऐं यतीमन
वल मसाकीन वब्निस सबील, मिस्कीन ने मुसाफिरों ते खर्च करो। वमा तफ़अलू मिन खैरिन फ़इन्नल्लाह बिही अलीम। ऐं जेका बि भलाई कंदो सालहंदो, छो त अल्लाह यकीनन उन खां चङी तरह वाक़िफ़ आहे ऐं हुन खां का बि शइ ॻुझी नाहे। दोस्तान गिरामी, अल्लाह ताला जो पाक किताब असां जे लाइ अव्हां जे लाइ रहनुमाई करे रहियो आहे। अॻिते अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात साॻी सूरतुल बक़रह जी आयत 254 में इरशाद फरमाए रहियो आहे, ख़ासि हुकुम ईमान वारनि जे लाइ आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय यौमुन ला बैउन फ़ीहि वला ख़ुल्लतुन वला शफ़ाअह वल काफ़िरून हुमुज़ ज़ालिमून। अल्लाह ताला फरमाए थो, ए ईमान वारो, जेकी कुछ असां खे रिज़्क़ यानी माल मता अता कयो आहे, उन मां नेक कमनि ऐं राहे हक़ में ख़र्च कयो ऐं सभु कुझु पंहिंजी आसाइश नफ़्स ते न सरफ़ कयो। उन खां अॻु जो उहो ॾींहुं यानी क़यामत अची वञे, हीअ आरज़ी ज़िंदगी अवां जी दुनिया वारी मोहलत उन ज़िंदगीअ जी ख़त्म थी वञे ऐं उन ॾींहुं न को ॾे वठ जो सौदो हूंदो, न की दोस्ती कम ईंदी ऐं न सुफ़ारिश ऐं पारत हलंदी। बिला शक हिन हक़ीक़त जो इनकार कंदड़ काफ़र ई ज़ालिम आहिनि। यानी उहे काफ़र इन ॻाल्हि खे नथा सम्झनि त को क़यामत अचणी थो रही आहे। अल्लाह ताला इन जे लाइ रहनुमाई फरमाई पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदरि त उन अचण वारे ॾींहं जे लाइ अवां तयारी कयो। ए दोस्तान गिरामी, अॻिते अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस साॻी सूरतुल बक़रह जी 261 आयत खां वरी अल्लाह ताला साॻे सिलसिले में रहनुमाई फरमाए रहियो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, मसलुल्लज़ीना युनफ़िक़ून अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाहि कमसलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बह वल्लाहु युदइफ़ु लिमन यशाअ वल्लाहु वासिउन अलीम। जेकी माण्हू अल्लाह जी वाट में पंहिंजो माल ख़र्च कनि था। दोस्तो ॾिसो, अल्लाह जी राह में ख़र्च करण सां अल्लाह ताला तव्हां असां जे लाइ ख़ासि पैकेज ॾेई रहियो आहे। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, जेके माण्हू अल्लाह जी वाट में ख़र्च कनि था अम्वालहुम फ़ी सबीलिल्लाह, हाणे रब्बुल आलमीन उन्हनि जो मिसाल थो ॿुधाए कमसलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बह। उन जो मिसाल उन दाणे वांगुरु आहे जंहिं जे सले मां 7 संग निकिरनि, हर संग में 100 दाणा हुजनि ऐं जेकॾहिं अल्लाह अञा बि कंहिं लाइ वधाइण चाहे त उनखे खूब वधाईंदो। वल्लाहु युदाइफ़ु लिमन यशाअ वल्लाहु वासिउन अलीम। जेकॾहिं अल्लाह अञा बि कंहिं लाइ वधाइण चाहींदो आहे त उनखे खूब वधाईंदो आहे ऐं अल्लाह वॾी वुसअत वारो ऐं सभु कुझु ॼाणंदड़ आहे। छो त ख़ुदा जे ख़ज़ाननि में खोट आहे ई कान।
ए दोस्तान गिरामी ॾिसो अल्लाह जी राह में ख़र्च करण सां अल्लाह ताला 700 दफ़न ताईं या उन खां वधीक अता करण जो वाइदो फरमाए रहियो आहे को दुनिया में अहिड़ो वापार या बैंक बैलेंस जेका 70,000% फ़ाइदो ॾिए। अल्लाह ताला वाज़े ॿुधाए रहियो आहे 70,000% फ़ाइदो अव्हां खे अल्लाह ताला जी राह में ख़र्च करण मां मिले थो। ही उहो फ़ाइदो आहे, ही उहो अल्लाह ताला जे तरफ़ खां मिलियल पैकेज आहे जंहिंमें खसारे या नुक़सान जो त अंदेशो ई न आहे, रुगो फ़ाइदो ई फ़ाइदो आहे। अल्लाह ताला अॻिते साॻी सूरतुल बक़रा जी 262 आयत में इरशाद फरमाए रहियो आहे अल्लज़ीना युनफ़िकूना अमवालहुम फ़ी सबीलिल्लाहि सुम्मा ला युतबिऊना मा अनफ़क़ू मन्नन वला अज़ल्लहुम अजरुहुम इन्द रब्बिहिम वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। हाणे अल्लाह साईं मथां स्पेशल ख़ासि पैकेज जो ज़िक्र कयो त जेके माण्हू मूं अल्लाह जी वाट में ख़र्च कंदा आहिनि न, मां रब्बुल आलमीन उन जे ख़र्च वारो मिसाल ईअं आहे त उन जे हिकिड़े दाणे खे जेकॾहिं उहो दाणो छटींदो आहे उन हिकिड़े सले मां 7 संग कढंदो आहियां ऐं हर हिकु संग में 100 दाणा पैदा करण मूं अल्लाह जी कुदरत कामिला जो कमाल आहे। हाणे अल्लाह ताला अॻियां आयत में ॿुधाए रहियो आहे त अल्लज़ीना युनफ़िकूना अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह। पूरी आयत में त जेकी माण्हू पंहिंजो माल अल्लाह जी राह में ख़र्च कनि था उहे ख़र्च करे न कंहिं ते थोरो थपनि था, न एहसान जताइनि था, न की जन खे ख़ैरात ॾिनी अथनि उन्हनि खे कौल ऐं फ़ेल सां ईज़ाइनि था। असां वटि रवाज आहे बाबा फिलाणे दौर में ज़कात तोखे मूं कोन ॾिनी हुई, बाबा फितरो मां फिलाणनि माण्हुनि खे ॾींदो आहियां, फिलाणो ख़ैर त फिलाणे ॻोठ वारनि ॾे वेंदो आहे। ए दोस्तान गिरामी अल्लाह जी ज़ात खे इहो अमल पसंदि न आहे। अल्लाह ताला उन्हनि जे लाइ ऐलान करे रहियो आहे जेके अल्लाह जी राह में ख़र्च कनि था पर उहे कंहिं ते थोरो नथा थपनि, कहीं खे जिताइनि नथा उहो एहसान। उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमाए रहियो आहे जेकी ॾुखोइनि नथा मा अनफ़क़ू मन्नन वला अज़ल्लहुम अजरुहुम इंद रब्बिहिम। उन्हनि जे लाइ अल्लाह साईं अहिड़नि माण्हुनि लाइ अल्लाह फरमाए रहियो आहे त अहिड़नि माण्हुनि लाइ संदन रब वटि अजर अज़ीम आहे जेके अल्लाह जी राह में ख़र्च करे कंहिंखे जताइनि नथा। या अल्लाह कहिड़ो अजुर आहे। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए वला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। न उन्हनि खे को ख़ौफ़ आहे न उहे ग़मगीन थींदा, छो त ही उहा सखावत आहे असल में सखी मुंहिंजो रब आहे। मिल्कियत उनजी, ख़ज़ाना उनजा, काइनात उनजी, असीं बि उनजा। जेकॾहिं उन पाक रब असांखे ॾिनो आहे उन अल्लाह जी राह में जेकॾहिं असीं कुझु ॾियूं था इहो अल्लाह ताला जे तरफ़ खां ख़ुसूसी करम नवाज़ी ऐं महिरबानी आहे। अल्लाह ताला अॻिते फरमाए रहियो आहे त हिकिड़ो माण्हू आहे जेको ख़ैर ख़ैरात करे थो, इंसाननि जी, ग़रीबनि जी, मिस्कीननि जी, क़राबतदारनि जी मदद करे थो। अहिड़ी तरह सां ख़ैरात करण जो वरी ॿियो ज़रियो बि आहे। हिकिड़ो माण्हू ग़रीब आहे, मिस्कीन आहे, चए थो साईं मूं वटि न माल न मिल्कियत, मां किथां ख़ैरात कयां। ॾिसो मुंहिंजो पाक परवरदिगार पंहिंजे बाननि सां केॾी मुहबत थो करे। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे क़ौलुम मअरूफ़ुन व मग़फ़िरतुन ख़ैरुम मिन सदक़तिन यतबउहा अज़ा वल्लाहु गनियुन हलीम। ऐं यादि रखो मिठो ॻाल्हाइण ऐं माफ़ करण या दरगुज़र करण
उन्हीं सदके ख़ैरात खां भलो आ जंहिंजे पुठियां ईज़ा हुजे, यानी कंहिंखे ख़ैरात ॾेई पोइ उन शख़्स ते थोरो एहसान सम्झी खेसि परेशान कयो वञे या ईज़ायो वञे, हीअ ॻाल्हि न विसारजो त अल्लाह ॾाढो बेनियाज़ बेपरवाह ऐं निहायत बुर्दबार आहे। कंहिंखे ॾेई वरी जताइण खां अल्लाह साईं फरमाए थो उहो एहसान ईअं न कयो, थोरा थपियो न। मिठो ॻाल्हाइणु, कंहिंखे माफ़ करणु, इहो बि भलो सदको आहे, भली ख़ैरात आहे। असां साईं मज़ाक थो करे, साईं चर्चा भोग थो करे, भोगनि में उनजी बेइज़ती कंदासीं, पटको लाहे विझंदासीं। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त सुहिणो ॻाल्हायो, अख़लाक़ सां ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो। अव्हां त नथा ॼाणो पर मां रब थो चवां, अव्हां जो इहो मिठो ॻाल्हाइण मूं ख़ुदा जी राह में ख़ैरात आहे। अव्हां जो सुहिणो ॻाल्हाइण मूं अल्लाह जी राह में ॾिनल ख़ैर आहे। या कंहिंखे अव्हां माफ़ था कयो, अव्हां कंहिंखे बख़्शे छॾियो था, इहो बि मूं अल्लाह जे तरफ़ खां अव्हां लाइ इनाम आहे, इहा बि अव्हां जी ख़ैरात आहे। अॻिते अल्लाह ताला ईमान वारनि खे ख़ासि हुकुम ॾेई रहियो आहे, या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुब्तिलू सदक़ातिकुम बिल मन्नि वल अज़ा कल्लज़ी युन्फ़िक़ु मालहु रिआ अन्नास वला युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर। ए ईमान वारो, पंहिंजे सदकनि ऐं ख़ैरात खे एहसान जताइण ऐं सताइण सां उन्हीअ माण्हूअ वांगुरु न चट कयो जेको पंहिंजे माल खे माण्हुनि जे ॾेखार लाइ ख़र्च कंदो आहे ऐं अल्लाह ऐं आख़िरत ते यकीन न रखंदो आहे। फमसलुहु कमसलि सफ़वान अलैहि तुराबुन फअसाबहु वाबिलुन फतरकहु सल्दा ला यक़दिरून अला शैइन मिम्मा कसबू वल्लाहु ला यहदिल क़ौमल काफ़िरीन। उहो माण्हू जेको ॾेखारे ख़ैरात बि करे थो, बत बि करे थो, माण्हुनि खे पैसा बि ॾिए थो, मदद मुआवनत बि करे थो, इन जे लाइ त माण्हू चवनि साईं वॾो सख़ी आहे। अल्लाह जो कलाम थो फरमाए, उन माण्हूअ जो मिसाल उन लसे पहण यानी पत्थर वांगुरु आहे जंहिं ते कुझु मिटी पियल हुजे ऐं उन में बिज पोखिजे, उन ते ज़ोरदार या वॾ फुड़ो मींहुं वसे ऐं मिटी छंडे साफ़ करे छॾे, यानी उहा मिटी बिज समेत वही हली वञे ऐं उन ते का बि शइ आबाद न थी सघे। अहिड़नि माण्हुनि जेकी कमायो उन मां खेनि कुझु बि हड़ हासिलु नथो थिए, छो त हुननि जी ख़ैरात ऐं सदके में रियाव ऐं ॾेखाव। वल्लाहु ला यहदिल क़ौमल काफ़िरीन। ऐं अल्लाह अहिड़नि काफ़रनि ते हिदायत, सादत ऐं कामयाबी जी राह कॾहिं न खोलींदो आहे। दोस्तान गिरामी, अॻिते अल्लाह ताला साॻी सूरत में फरमाए थो, वमसलुल्लज़ीन युन्फ़िक़ून अमवालहुम इब्तिग़ाअ मर्दातिल्लाहि व तस्बीतम मिन अनफुसिहिम कमसलि जन्नतिन बिरबवतिन असाबहा वाबिलुन फ़आतत उकुलहा दिफ़ैन फ़इन लम युसिबहा वाबिलुन फ़तल वल्लाहु बिमा तअमलून बसीर। ऐं उन जी उबतर जेके माण्हू पंहिंजे माल खे अल्लाह जे रज़ामंदे हासिल करण ऐं पंहिंजे साबित कदम रहण या पंहिंजे दलीलनि में पके यकीन पैदा करण लाइ ख़र्च कंदा आहिनि। मथी आयत में अल्लाह साईं छा फरमायो त जेके ॾेखार लाइ ख़र्च कनि था उहे कंहिं ठिकर जे मथां बिज पोखे छॾियऊं, थोरी मिटी विझी, वॾ फुड़ो मींहं जो आयो त बिज समेत उन जी मिटी लुढ़ी वई।
पर जेके माण्हू अल्लाह जी रज़ा वास्ते इहो नेकीअ जो कमु कनि था तन जो मिसाल मथां ई ज़मीन ते हिकु बाग़ वांगुरु आहे। उन ते वॾफड़ो मींहुं वसे, उहो बाग़ पंहिंजो फर बीणो पैदा करे, पर जेकॾहिं उन ते ज़ोरदार मींहुं न बि पवे त हल्की बूंद बि उन लाइ काफ़ी आहे। ऐं यादि रखो त जेकी कुझु अमीं कयो था अल्लाह हुनखे ख़ूब ॾिसंदड़ आहे ऐं उहो ई नेक नियती ऐं इख़लास जो उजूरो ॾियण वारो आहे। असल में मामिलो दिलनि जो आहे। अॻिते अल्लाह ताला साॻी सूरत में इरशाद फरमाए रहियो आहे अयवद्दु अहदुकुम अन तकून लहू जन्नतुम मिन नखीलिन व अअनाबिन तजरी मिन तहतिहल अनहार लहू फीहा मिन कुल्लि समरात व असाबहुल किबर वलहु ज़ुर्रियतुन दुअफ़ा फ़असाबहा इसारुन फ़ीहि नारुन फ़अहतरक़त कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुमुल आयाति लअल्लकुम ततफ़क्करून। अल्लाह जो कलाम तो ॿुधाए त छा तव्हां मां कोई हो पसंदि कंदो त उनखे खजनि ऐं अंगूरनि जो हिकु बाग़ हुजे, उन बाग़ जे हेठां नहरूं वहंदड़ हुजनि ऐं हिन लाइ उन बाग़ में हर क़िस्म जा मेवा बि हुजनि ऐं उहो शख़्स जंहिं एतिरी महिनत करे अहिड़ो बाग़ लॻायो उहो पोढ़ो थी चुको हुजे ऐं संदसि औलाद अञा नंढड़ो ज़ईफ़ हीणो ऐं नातवां हुजे जेको उन पोड़े जे कमु न अची सघे ऐं ओचितो हिकु साड़ींदड़ झोलो या लुक उन बाग़ खे जलाए वीरान करे छॾे, यानी उन पोढ़े जी उमिरि जी कई कमाई नाज़ुक वक़्तु जॾहिं खेसि उन जी ज़रूरत हुई उहा ईअं तबाह थी वञे। रिया वारो अमल बि ईअं आहे, आख़िरत में उहो सॼो बेसूद ऐं बेकार हूंदो। अहिड़ी तरह अल्लाह अव्हां खे पंहिंजूं आयतूं खोले खोले ॿुधाए थो त मन अव्हां गौर ऐं फ़िकिर कयो। दोस्ताने गिरामी, तॾहिं असांजा अल्लाह जा वली आलिम आरिफ़ चवंदा आहिनि तव्हां अल्लाह जे कलाम खे पढ़ो त सही, परवड़ियो त सही, परखियो त सही। ज़िंदगी जे हर मामले में अल्लाह जे कलाम खां वधीक रहनुमाई ऐं रहबरी किथे बि अव्हां खे नथी मिली सघे। अॻिते अल्लाह ताला साॻी सूरत जे लगातार आयत में फरमाए रहियो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू अनफ़िकू मिन तय्यिबाति मा कसबतुम व मिम्मा अख़रजना लकुम मिनल अर्द वला तयम्ममुल ख़बीस मिन्हु तुनफ़िकून वलस्तुम बिआख़िज़ीहि इल्ला अन तुग़मिदू फ़ीहि वअलमू अन्नल्लाह गनियुन हमीद। ए ईमान वारो, तव्हां जेकी पाक ऐं हलाल रिस्क मेहनत ऐं मज़दूरी या तिजारत करे कमायो आहे, जहिड़ी बि अंदाज़ सां रिस्क हलाल अव्हां कमायो ऐं जेकी कुझु असां ज़मीन मां अव्हां लाइ पैदा कयो तंहिं मां सुठो बहितर ऐं पाकीज़ पंहिंजे रब जी राह में ख़र्च कयो, यानी अल्लाह जी राह में ॾियो त सुठी शइ ॾियो। वताए फ़क़ीर जो मिसाल अव्हां ॿुधो था न, ॾिठई अची रेड़े ते बीठो, गिदरा पियो अमरा विकिणे, सदा चाहे अल्लाह जे नाले ते ॾे, सॼे रेड़े खे चूंडे जेको ख़राबु गिदरो खणी चई फ़क़ीर वठ। फ़क़ीर वरितो, खीसे मां रुपयो कढी, अदा फ़क़ीर ॾिनो मां न ख़ैर, न अदा ही रुपयो वठणु, रुपए जो गिदरो ॾे। हेॾां होॾां चूंडे जेको भलो गिदरो हो उहो ॾिनईसि। ॿई गिदरा फ़क़ीर हथ में झले मथे निहारे चई ओ मुंहिंजा मौला, ही तुंहिंजे नाले जो अथई, ही रुपए जो अथई। अल्लाह जो क़ुरान इहा ॻाल्हि सम्झाए रहियो आहे त अव्हां रब जे नाले ते ॾियो त सुठी शइ ॾियो,
कसी शइ न ॾियो, ख़राब शइ न ॾियो, थू खटा वारो कमु न कयो, पुॼी न सघे बाबा ॾे अलाह जी राह में, अमराह जी पई मेह मरे, चई बाबा वारो कर हाणे, छो त डॉक्टर जवाबु ॾेई वियो, चई बाबा बिस्मिल्लाह करे करींसि ख़ैरात। जॾहिं तुंहिंजा ढोर ताज़ा तवाना हा तॾहिं तोखे ख़ैरात जी तौफ़ीक़ न थी, हाणे वरी नियत बाबा थू खटा वारो कमु आहे न, त असीं छो त असांजे इरादे ऐं नियत खे मुंहिंजो पाक रब ॼाणंदड़ आहे न, ही अल्लाह जे बंदे जो मामिलो आहे। अल्लाह साईं तॾहिं चवे थो त ख़ुदा जी राह में ॾियो त सुठी शइ ॾियो, ख़राब गंदी ऐं अणवणंदड़ शइ खे अल्लाह जी वाट में ख़ैरात करण जो इरादो बि न कयो। ॾियो त न पर इरादो बि न कयो, उहा शइ जंहिंखे हूंदा अव्हां बि अखियुनि ॿूटण खां सवाइ न वठो। यादि रखो त यकीनन अल्लाह निहायत बेपरवाह, बेनियाज़ ऐं ख़ुदि ई तमामु घणो साराहियल आहे। यानी तव्हां उन जे नाले ते ॾियो न ॾियो, अल्लाह जी ज़ात खे परवाह न आहे, उन जी रबूबियत, उन जी अज़मत, उन जो शान, उन जो मान, उन जो मक़ाम, उन जी कुदरत कामिला में को फ़र्क़ु न ईंदो। जेकॾहिं अव्हां ॾींदो त अव्हां पंहिंजे लाइ कुझु हासिलु कंदव। हाणे अल्लाह ताला अॻिते रहनुमाई फरमाए रहियो आहे पंहिंजे कलाम मुक़द्दस में, अश्शैतान यइदुकुमुल फ़क़्र व यामुरुकुम बिल फ़हशाए। ऐं छाकाणि त अल्लाह जी राह में ख़र्च करण वक़्तु शैतान अव्हांखे ग़रीबी, मुफ़लिसी, मुहताजी ऐं सुञाइप खां ड्रिॼारींदो। भाई हीउ ॾेई छॾींदे, ख़बरदार मतां अल्लाह जी राह में हीउ ॾेई छॾींदे, तुंहिंजो छा थींदो, हीउ जो माल हलियो वेंदो तुंहिंजो छा थींदो। अल्लाह जो क़ुर तो फरमायो शैतान तोखे विसविसा ॾियारींदो आहे त तूं न ॾे। छो त अॼुकल्ह असीं बि त ईअं कयूं था न, ज़कात ॾियण जे बदिरां बैंक में फार्म जमा कराईंदा आहियूं, बाबा असां ज़कात ॾियण वारे मसलक जा न आहियूं। इहो छा आहे? तूं ख़ुदा जी ज़ात खां कहिड़ी शइ खे लिकाईं थो? अल्लाह त ॾिसी रहियो आहे न। हक़ीक़ी बैंक बैलेंस अल्लाह जी दरबार वटि रख, जंहिंजो मथे ज़िक्र थी चुको, जेको रब्बुल आलमीन तोखे 70,000 गुना फ़ाइदो ॾेई रहियो आहे। अल्लाह साईं फरमाए थो, वल्लाहु यइदुकुम मग़फ़िरतम मिन्हु व फ़ज़ला, पर अल्लाह तव्हांखे पंहिंजी मग़फ़िरत ऐं फ़ज़ुल करम, बख़्शिश ऐं अता जो वाइदो ॾेई रहियो आहे। शैतान तव्हांखे ड्रिॼारे थो त मतां सुञाती वेंदो, मतां ख़र्च कयो अथव, पर अल्लाह साईं फरमाए थो, ए बंदा जेकॾहिं तूं मूं अल्लाह जे नाले ते ॾींदे, मां रब्बुल आलमीन तुंहिंजे लाइ मग़फ़िरत जो ऐलान थो कयां, ख़ासि फ़ज़ुल ऐं करम यानी बख़्शिश जो वाइदो थो कयां। ए बंदा उन शैतान जे चवण ते न लॻ, वल्लाहु वासिउन अलीम, बेशक अल्लाह तमामु घणी वुसअत, कुशादे ऐं डिघे हथ वारो ऐं सभु कुझु ॼाणंदड़। कुशादगी अल्लाह जे हथनि में आहे, काइनात खे ॾियण वारो मुंहिंजो पाक रब आहे। तूं असां केतिरो ॾेई सघंदासीं? युतिल हिकमत मन यशाउ व मन युतल हिकमत फ़क़द ऊतिय खैरन कसीरा। हू जंहिंखे चाहे तंहिंखे हिकमत ऐं दानाई अता फरमाए थो, ऐं जंहिंखे हिकमत इल्म जी दौलत यानी क़ुर ऐं सुन्नत रसूल जी रोशनी में अमल करण जी तौफ़ीक़ सां नवाज़ियो वियो, उनखे ॼण वॾी भलाई या अता नसीब थी वई। हाणे हिते रब्बुल आलमीन उन हिकमत, ख़ासि इल्म, ख़ासि इनायत जो ज़िक्र करे रहियो आहे। क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनीअ वारे मुआमले में क़ुरान बि पढ़ियोसीं, सुन्नत बि रखीसीं, पर उन क़ुरान जे फ़रमान ते अमल न कयोसीं। सुन्नतूं ॿियनि खे ॿुधायूंसीं, पाण सुन्नत ते अमल न कयोसीं।
गुज़िरियल ॾिहाड़े मुंहिंजा महबूब क़ाइद सैयदी व मुर्शिदी महबूब सजन साईं फरमाए रहिया हा त ए आलिमो अमल कयो, सुठी ॻाल्हि आहे, अवां इल्मी ॻाल्हि कयो था, ॿियनि खे ॿुधायो था, पर अहम ॻाल्हि आहे उन जे मथां अमल करणु। त अल्लाह जो कलाम बि उहा ॻाल्हि करे रहियो आहे त उहा अमल वारी तौफ़ीक़ अल्लाह ताला जंहिं खे अता फरमाए थो, तौफ़ीक़ सां नवाज़ियो वियो आहे त अल्लाह ताला जो इहो ख़ासि उन जे मथां क़ुर्ब आहे। वमा यज़क्करु इल्ला उलुल अलबाब, ऐं नसीहत सवाइ अकुलमंदनि जे ॿियो को नथो पिराए। हाणे नसीहत जूं ॻाल्हियूं अल्लाह ताला मथे बयानु कयूं त हे बंदा मूं ख़ुदा जी राह ॾांहुं लड़ी ईंदे मां अल्लाह तोखे ॾींदुसि, ऐं उन नेमत जो ज़िक्र बि थी गुज़रियो, ऐं उन अल्लाह जी अता जो ज़िक्र बि थी गुज़रियो, ऐं जेको अल्लाह जी राह में ॾेखा लाइ रिया लाइ ॾिए थो उन जो ज़िक्र बि थी गुज़रियो। अल्लाह साईं फरमाए थो जे अकुलमंद हूंदव त इन इशारे मज़ा ई सम्झी वेंदव, बाक़ी बेअकुल आहियो त पंहिंजे नसीब खे चओ। अल्लाह ताला इल्म फ़हम अदराक इंसान खे ॾिनो आहे, तॾहिं त मुंहिंजा महबूब क़ाइद गुज़िरियल ॾिहाड़े इन मामले ते बि रहनुमाई कनि पिया त जंहिं मरहले में अव्हां खे इल्मी ॻाल्हि सम्झ में न अचे, इल्मी मामलनि जे अंदरि अव्हां मुंझी पओ, किताबनि जी ॻाल्हि सम्झ में न अचे त फिरी तव्हां पंहिंजे ज़मीर खां पुछो त तव्हांजी दिलि, तव्हांजो ज़मीर छा थो तव्हांखे इजाज़त ॾिए त तव्हां जेको अमल कयो था इहो सही था कयो या ग़लति था कयो। तव्हां भली किताबनि खे खोले न ॾिसो, छो त हिदायत इल्म में आहे, पर असीं किताबनि खां परे, किताबनि जे इल्म ॿुधाइण वारनि खां परे। पर जंहिं वक़्तु जेको बि नेकीअ जो बुराईअ जो कमु करीं थो उन वक़्तु सिर्फ़ु पंहिंजे ज़मीर खां, पंहिंजी दिलि खां पुछा कर त हीउ मुंहिंजो जेको अमल आहे इहो सही आहे या ग़लति आहे। तूं पाण सां सलाह कंदे न त यकीनन तुंहिंजो ज़मीर तोखे ॿुधाईंदो त तूं छा करे रहियो आहे। वमा अनफ़क़्तुम मिन नफ़क़तिन औ नज़रतुम मिन नज़रिन फ़इन्नल्लाह यअलमुहु वमा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। ऐं ही ॻाल्हि बि यादि रखिजो, तव्हां जेकी कुझु ख़ैरात कई आहे या नज़र न्याज़ या बास बासी आहे, अल्लाह खे उन जो चङी तरह इल्म आहे। मसीयत या गुनाह जे कमनि या शैतानी कमनि में ख़र्च करणु या अल्लाह खां सवाइ ॿियनि जे नाले ते नज़र न्याज़ ॾियणु। मां खोड़ भेरा चयो आहे त असीं जेका बुज़ुर्गनि ते चादर रखूं था, पड़ विझूं था सवली ॻाल्हि में, उन जो बुज़ुर्ग खे को फ़ाइदो कोन्हे, को फ़ाइदो कोन्हे। बदिरां इन जे असीं गुलनि जी चादर रखूं, छो त उहो साओ पन्ना अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे, मज़ार वारे खे तस्कीन बि मिलंदी, फ़ाइदो मिलंदो, सवाबु मिलंदो। असीं दरगाह ते वञी करे चढ़ो डुड़ुम डुड़ुम साईं ॼण निंड पियो आहे, हाणे उथारियूं था साईं उथ मां लाहौती अची वियो आहियां, मतां निंड पियो हुजे। इहो छा आहे? इहे शयूं असां मुस्लमाननि किथां मुरवज कयूं आहिनि। अल्लाह जो क़ुरान, हुज़ूर जी हदीस असांखे बाहि खां मना करे बाबा वारो कर क़ब्र ते वञी ॾीओ ॿारे आ, छो त मतां मैयत खे सीउ लॻे त हथ सेके। बाबा ॾीआ ॿारींदा आहियूं न पाण, ॾीआ मंदरनि में वाणिया ॿारींदा आहिनि, मस्जिद में अची ख़ुदा जे, हींअर त ॾींहंनि जो दौरु कोन्हे, अची बल्ब वठी ॾे, ट्यूबलाइट वठी ॾे, सर्च लॻा, अल्लाह जे घर में सोलर लॻा, ख़ुदा जे घर खे रोशन कंदे अल्लाह तुंहिंजी क़ब्र खे रोशन कंदो। असां वटि कुझु अहिड़ियूं मुरवज ॻाल्हियूं अची वियूं आहिनि, छो त असीं अल्लाह जे क़ुरान खां परे थी विया आहियूं, क़ुरान जे फ़रमान ॿुधाईंदड़नि जी ॻाल्हि ते ॿुधण खां परे थी विया आहियूं। तॾहिं अल्लाह साईं फरमाए थो त उहे नज़र न्याज़ बास बि सुहिणी बासियो जेका शरई हदुनि में हुजे, अव्हां जो अकुल, अव्हां जो ईमान, अव्हां जो इरफ़ान। साईं पुट ॼमंदो, पुट जी झंड वञी फिलाणे पीर ते, ही झंड तव्हांखे ख़बर आहे गंदगी आहे, अल्लाह जे वलीअ वटि तव्हांखे ॿियो हथ ई न आयो, वञी गंदो ते उछले अचो। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? तव्हां कॾहिं शरई मामलात खे असां मां पाण खे बि चवां थो, कॾहिं पढ़ियो आहे, परखियो आहे त बासत सुहिणे महबूब जे बचनि बि बासी हुई, बासत अम्मा ख़ातून जन्नत बि बासी हुई। ही त बास बासण मुंहिंजे आका मदीने वारे मीर जे घराणे जो शेवो आहे, पर बास उहा हुजे जेका अल्लाह जी रज़ा जे लाइ हुजे।
जहीं में अल्लाह जी रज़ा बि हुजे ऐं मदनी शहनशाह जे शरीयत खे लॼाइण वारी ॻाल्हि बि न हुजे। दोस्तान गिरामी, अल्लाह से फरमाए थो वमा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार, अल्लाह जे हुक्मनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी ऐं सरकशी में जेको ज़ुल्म करे थो, अहिड़नि ज़ालिमनि जो रब जी पकड़ वक़्तु को बि मददगार न हूंदो। छो त मथे अल्लाह तबारक व तआला लातदाद आयतुनि में रहनुमाई कई, रहबरी कई ऐं ॿुधायो त अकुलमंद इन्हनि मुआमलनि मथां फ़ाइदो वठंदो आहे ऐं बेअकुल खे त को बि फ़ाइदो न थींदो। अल्लाह ताला शल असां अव्हांखे अकुल, इल्म, फ़हम, अदराक अता फ़रमाए जो असां ऐं अव्हां अल्लाह ताला जे पाक कलाम मुक़द्दस खे सम्झी सघूं